आवाज़ टीवी नेटवर्क पारां 3 दिसंबर ते सकाफ़ती दिहाड़ो सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इतिहाद ऐं टेक्नोलॉजी सिरे हेठ मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सॼी सिंध जियां सॼियूं शहर में भी तैयारियूं शुरू थी वयूं आहिनि। सकाफ़ती दिहाड़ो वेझो ईंदे ई अजरक ऐं टोपीअ जी ख़रीदारीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण बाबति शहरनि उस्तादनि शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़त लफ़्ज़ जी माना आहे रहणी कहणी। क़ौम हर क़ौम खे पंहिंजी रहणी कहणी आहे ऐं सिंध जी जेका रहणी कहणी आहे उहा तमामु क़दीम आहे ऐं कुझु साइंसदान लिखनि था ॾिया नी उहा सिंध खां शुरू थी आहे। छो त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी ऐं मुंहिंजो दड़ो 5000 साल पुराणो आहे ऐं असांजी सिंध समूरी सोन आहे, उनजी मिटी बि सोनी आहे। कारूंजर थी वियो या उन्हनि जूं ॿिए ख़ूबसूरत हसीन जायूं थी वियूं त उहे असां जूं मतिलबु हिकिड़ी पहचान रखंदियूं ऐं सिंधी अजरक टोपी हिकु आवाज़ टीवी ज़िंदाबाद। असां 3 दिसंबर सकाफ़त जो ॾींहुं वॾे धमाके सां मल्हाइणु चाहियूं था ऐं वॾी तयारी करे रहिया आहियूं ऐं असां तमामु भले तरीक़े सां मल्हाईंदासीं। ऐं सिंध जे लाइ हिकु शेयर चवणु थी चाहियां, जे असां सिंध खां सवाइ ॿी का बि इबादत न कई आहे, सिर्फ़ु सिंध जी तिलावत कई आहे। पोइ ही कुहाड़ी ही अजरक ही टोपी सिर्फ़ु उन असुल खां उन जी हिफ़ाज़त कई आहे। असां बेहतरीन नमूने सां इहो प्रोग्राम मल्हाईंदासीं। सूबे सां ॾाढो प्यार आहे असांखे, असांजो कल्चर, असांजो अजरक ऐं टोपी असांजो शान आहे ऐं असांखे इन ते ॾाढो मान आहे। असांखे कल्चर डे जो ॾाढो इंतज़ारु हूंदो आहे, कहीं दिलि सां त कॾहिं इहो ईंदो ऐं असां इनखे ख़ुशीअ सां मल्हाईंदा। सूबर जे लाइ असां पंहिंजी टोपी अजरक वरिता आहिनि ऐं बिना ख़ुशी असां बि कंदासीं। सभु असां पंहिंजे स्कूलनि में प्रोग्राम कंदासीं, सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदासीं। पारां 3 दिसंबर ते ई सकाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाए पियो वञे। सभिनी दोस्तनि खे इल्तमास आहे त असांजे हिन ईद में गॾु थियनि। बक़ौल आया साहब जीअं फरमायो त सिंध खां सवाइ मुंहिंजी शाइरी अजाई आहे, काइनात जी खुशबू सिंध में समाई आहे। 3 दिसंबर आवाज़ टीवी सां वचन था कयूं त हीउ जेको स्लोगन ॾिनो आहे 3 दिसंबर इंशाअल्लाह हिकु सुठे नमूने सां मल्हाईंदासीं। सॻियूं वासियुनि 3 दिसंबर क़ौमी ईद जो ॾींहुं आवाज़ टीवी न्यूज़ सां भरपूर नमूने मल्हाइण जो वचन कयो। कैमरामैन नज़ीर हुसैन लक सां गॾु अमीर अली लक, आवाज़ टीवी न्यूज़ सॻियूं।